नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबोदेरो लॻ ॻोठ भोंपटपुर जे रवासिन बेवा औरत मसामात हाकिमज़ादी मसामात बीबल उर्फ बीबी गुल हुसन शेर मोहम्मद नसीर बशीर बाबर अयाज़ नादिर गाही खान ऐं ॿियनि क़ुरान पाक मथे ते रखी मासूम ॿारनि औरतनि समेत एहतजाज कंदे हिननि दाहींदे चयो त गुलाम अकबर भागत ऐं समीना महीनो अॻु कराची जी कोर्ट में पसंद जो परणो कयो। इन ॻाल्हि तां मच्छरजी नारी समीना जे पीउ गुलाम नबी भागत शेर अली अहमद अली इंसाफ अली मुराद अहमद अली वज़ीर अली यार मोहम्मद ऐं ॿियनि बेवा औरत हाकिमज़ादी जे घर ते हमलो कयो आहे, तोड़ फोड़ बाद लुट कई आहे, साहदार कुकड़नि खे लठूं हणी मारियो आहे। इन बाद बिरादरी जे बासरन सरदार खुदा बख्श भागट वटि जरगो कयो, जंहिंमें बासरन चयो त पसंद जो परणो कंदड़ गुलाम अकबर जूं ॿ भेणियूं फरज़ाना ऐं शाइला जा संग चिटी तौर गुलाम नबी भागट खे ॾिना वञनि। असां अहिड़ो फ़ैसिलो मञण खां इनकार कयो त नारी समीना जे वारसनि रस्ते ते हमलो करे असांजे ॿिनि नौजवान ज़ाहिद भागट ऐं रूप भगत खे सोबोदेरो पुलिस हवाले कयो ऐं नई सीडी मोटरसाइकिल फुर करे पाण काई विया आहिनि। असां अहिड़ी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ सोबोदेरो पुलिस वटि दाहूं ॾिनियूं। हिननि तदारक करण बजाए धमकायो त नारी जे वारसनि सां ठाह कयो। वॾेरे जो चवण मञियो, ॿी सूरत में ॿिया केस दाख़िल कंदासीं। ॿिए तरफ़ राब्तो करण ते सरदार खुदा बख्श भगत ॿुधायो आहे त मूं वटि धुरियूं पाण आयूं हुयूं। ॻाल्हियुनि में ज़ाहिर थियो आहे त धुरियूं पाण में ॾे वठ जी माइटी कनि हा, पर इन खां अॻु नौजवान नारी फरार थी वई आहे। जवाबदारनि चयो आहे त असां पैसा ॾींदासूं, संग न ॾींदासूं, पर नारी जे पीउ घुर संग जी कई आहे। पाण में धुरनि जी सेटिंग नथी थी सघे। मूं बि जवाबदार धुर खे हिकु संग ॾियण लाइ चयो, ॿई संग न चयाईं। रस्ते में विढ़िया आहिनि। बिरादरी जे माण्हुनि गॾिजी फ़ैसिलो कयो त जरगो न कयो। मुतासिरनि वास्तेदारनि अमलदारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।